वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन जो आगाज़ कंदासीं ख़बर साथ कराची जे इता टाउन में रेंजर्स ऐं पुलिस जी गुजे इतला ते गडियल कार्रवाई। ख़ारजी फितने सां तालुक रखंदड़ इंतहाई घुर्बल जवाबदार अल्लाह खान उर्फ अब्दुल्ला महसूद गिरफ़्तार थियो आहे। अवां खे आगाह कई पिया संदसि कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। जारी कयल पधराई में चयो वियो त गिरफ़्तार कयल जवाबदार जो तालुक ख़ारजी फिते मुफ्ती नूर वली उर्फ अबू आसिम ग्रुप सां आहे। पधराई मूजिब जवाबदार 2008 में ख़ारजी फितने दखण वज़ीरिस्तान के कमांडर मोहम्मद आमिर महसूद के ग्रुप में शामिल थियो ऐं वज़ीरिस्तान में मुख़्तलिफ़ दहशतगर्द कार्रवाइन में मुलविस रहियो। खबर वासा शेयर कयूं पिया। कराची जे इता टाउन में रेंजर्स ऐं पुलिस जी गुझी इतला ते गडियल कार्रवाई थी आहे। ख़ारजी फितने सां तालुक रखंदड़ इंतहाई घुर्बल जवाबदार अल्लाह खान उर्फ अब्दुल्ला के गिरफ़्तार कयो वियो आहे। संदसि कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। जारी कयल पधराई में चयो वियो आहे त गिरफ़्तार कयल जवाबदार जो तालुक ख़ारजी फितने मुफ्ती नूर वली उर्फ अबू आसिम ग्रुप सां आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया कराची जे इता टाउन में रेंजर्स ऐं पुलिस गुझे इतला ते गडियल कार्रवाई कई आहे। ख़ारजी फितने सां तालुक रखंदड़ इंतहाई घुर्बल जवाबदार अल्लाह खान उर्फ अब्दुल्ला महसूद गिरफ़्तार थियो आहे। संदसि कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। जारी कयल पधराई में चयो पियो त गिरफ़्तार कयल जवाबदार जो तालुक ख़ारजी फिते मुफ्ती नूर वली उर्फ अबू आसिम ग्रुप सां आहे। पधराई मूजिब जवाबदार 2008 में ख़ारजी फितने दखण वज़ीरिस्तान के कमांडर मोहम्मद आमिर महसूद के ग्रुप में शामिल थियो ऐं वज़ीरिस्तान में मुख़्तलिफ़ दहशतगर्द कार्रवाइन में मुलविस रहियो। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां ज़हीर शेख जी। ज़हीर आगाह जो जी कराची सिंध रेंजर्स एक वही अहम कार्रवाई कंदे जो टीटीबी और एक वज़ीरिस्तान के अंदर एक दहशतगर्दी गिरफ्तार करने की दावा कई है। सिंध रेंजर्स के तर्जुमान जो चवण है दहशतगर्द जो कराची के अंदर एक वही जो तबाही कंदो रहियो आहे। मुख़्तलिफ़ जगह ते कार्रवाई कंदे जो मुख़्तलिफ़ दहशतगर्दी हमले में मुलविस आहे। सां गॾु इहो बि ॿुधायो त 2008 खां वठी ही जेको टीटीबी सां गॾु जेको तंज़ीम आहे उन में शमूलियत अख्तियार कई और हीअ वारदात कराची अंदर कंदो रहंदो हो। कराची में वारदात करे ही वज़ीरिस्तान फरार थी वेंदो। उते कुछ अर्सो रहण खां पोइ हू वापसि कराची ईंदो और कराची में बत्ताखोरी जमा करे वज़ीरिस्तान में टीटीबी जे लाइ ही कमु कंदो। उन खां पोइ जेको आहे जॾहिं पुलिस खे गुरबल कार्रवाई जे बारे में ख़बर पई त हीअ वापसि हली वियो। उन खां पोइ जेको कुझु अर्से खां पोइ बल्दिया जे इलाइक़े कराची जे अंदर जेको आहे हीअ आयो जंहिंखे जो पुलिस कार्रवाई सिंध रेंजर्स कार्रवाई कंदे हिनखे गिरफ़्तार करे वरितो। जी महिरबानी अवां जी ज़हीर आगाह करण लाइ।